ॿिए पासे वांखे अहम ख़बर ॾियूं पिया ख़ैरपुर मां, जिते ॻोठ वॾा सिमंग जो रवासी गुलशन शेख हिकु हफ़्ते खां पुरस्रार नमूने गुम आहे। संदसि वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। नौजवान गुलशन शेख जे वारसनि पारां पुलिस ऐं वस वारनि खे ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। तव्हांखे ख़ैरपुर मां ख़बर ॾियूं पिया ॻोठ वॾा सिमंग जो रहिवासी गुलशन शेख हिकु हफ़्ते खां पुरस्रार नमूने गुम आहे। वारसनि पारां अगवा जो शक बि ज़ाहिर कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, नौजवान गुलशन शेख जे वारसनि पारां पुलिस ऐं वस वारनि खे ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं ख़ैरपुर मां आवाज़ जे रिपोर्टर शकील जामरी खां। शकील, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, ही ख़ैरपुर भरिसां ॻोठ वॾा सिमंग आहे, हितां जो रहवासी आहे मोटरसाइकिल मैकेनिक गुलशन शेख। उनखे हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि संदसि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। उन हवाले सां संदसि वारसनि जो चवणु आहे त मिस्त्री हिकु हफ़्तो अॻु में घरां निकितो हो, जेको वापसि न आयो, जंहिंजी तमामु घणी ॻोल्हा कई वई, पर उन बावजूदि इन जो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कंदे NC पिणु दाख़िल कराई आहे ऐं वारसनि जो मुतालबो आहे त गुम थियल मिस्त्री जी ॻोल्हा में मदद करे संदन परेशानी ख़तमु कई वञे। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।